स्क्रीन शेयर थियल आहे? नथी न थियल आहे। स्क्रीन नज़र न अचे त महिरबानी करे हिकदमि पॉइंट आउट कजो। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। ऐं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन असांजो सिलसिलो हले थो पियो सिपारो 30 इंशाअल्लाह ताला। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। 30 सिपारे में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन असां मुकम्मल करे चुका आहियूं, सिखी चुका आहियूं अल फलक ताईं, जेका 113 नंबर सूरह क़ुरान पाक जी आख़िरी आहे 114। हीअ 36 नंबर सूरत आहे 30 सिपारे जी, छो जो कुल सूरतूं आहिनि 30 सिपारे में 37। रब जो करम आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। 90 खां शुरू कयोसीं 78 खां। रब जो एहसान अॼु असां 100 नंबर 14 सूरत ते सिखण लाइ वेठा आहियूं इंशाअल्लाह ताला। अल्लाह से इंशाअल्लाह क़बूल फरमाएसीं। इन में आहिनि 6 आयतूं सूरत नास। हिन में बि लफ़्ज़ आयल आहे अऊज़, जेको क्लोज़ बिरबिल फलक में आयो हुयो, साॻियो हिन में आयो आहे। असां पढ़ंदा आहियूं अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ही अऊज़ हिन में आयो आहे। इहो असां कवर कयोसीं 113 नंबर सूरत। वरी बि हिनखे अॼु ॾिसंदासीं थोरो घणो। उन खां पोइ जेको ॿियो ऐं ॿी अहम ॻाल्हि आहे हिन में, उहा आहे अन्नास, इंसान बाबति। यानी सूरत जो नालो ई इंसान ते रखियल आहे। अल्लाह पाक जे नज़र में इंसान केॾो अहम आहे, हिकु त इहो बि मतिलबु वठी सघिजे थो सूरत मां। तफ़सीरनि में काफ़ी ॻाल्हियूं आयूं आहिनि, पर असां इहे ॻाल्हि कयूं था पिया मुख़्तसरनि त सूरत जो नालो ई इंसान ते आहे। अन्नास मखलूक, माना यानी मखलूक़ात अलाह पाक जी तमामु घणी आहे न, अलाए केतिरी मखलूक़ात आहिनि जिन जी असांखे त कुझु ख़बर आहे, कुझु त ख़बर ई कोन्हे का न। त ऐं असांखे ख़बर आहे त इंसान खे अलाह पाक पंहिंजो ख़लीफ़ो करे। ख़लीफ़े में घणेई मतिलबु हुन जा अलॻि बि अचनि था, पर असां जीअं सम्झंदा आहियूं त अलाह पाक पंहिंजो नाइब, जीअं हालांकि अलाह पाक जो नाइब कोई कोन्हे को, अलाह पाक जो नाइब थी नथो सघे, इहो कंसेप्ट ई ग़लति आहे। ठीकु आहे न। बहरहाल अलाह पाक आदम खे ख़ल्क़ कयो ऐं पोइ मलाइकनि खे चयईं त मां हिनखे पंहिंजो ख़लीफ़ो जेको लिखियलु आहे हुन में मतिलबु कहिड़ो आहे उहो पोइ वञिबो, पर ख़लीफ़ो मुक़ररु कंदुसि। जंहिं ते शैतान खे एतिराज़ थियो। अॼु हिन सूरत में इन ॿिन्ही शयुनि जो कंहिं हिसाब सां पाण में रब्त ॾिसबो इंशाअल्लाह ताला। इहा त सभिनी खे ख़बर आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अलाह पाक ख़ल्क़ कयो, पोइ मलाइकनि खे हुकुम कयईं त सिजदो कयो। शैतान हालांकि जिन्ननि मां हुयो, पर एतिरो अलाह खे वेझो जो मलाइकनि जो बि उस्तादु हुयो। एॾो रुतबो हुनखे हुयो, इल्मु ॾींदो हुन, इल्मु ॾींदो हो मलाइकनि खे। मलाइकनि खे कहिड़ो इल्मु थो खपे, अलाह आलम। पर मलाइकनि खे जीअं अलाह पाक ज़िक्र कनि था, उहे ज़िक्र त कनि था न उहे त, ऐं हुन हुकुम में अलाह पाक जे में बि आहिनि, उन्हनि खे बि के हिदायतूं मिलंदियूं हूंदियूं, क्लासिस थींदा हूंदा हिननि जा, थी सघे थो, अलाह आलम। त शैतान इनकार कयो इंसान खे सिजदे करण खां, चई त मां बाहि सां ठहियल आहियां, ही त मिटी मां ठहियल आहे, माना मां सुपीरियर आहियां। ॻाल्हि असां सभिनी खे ख़बर आहे त जंहिं माण्हू पाण खे सुपीरियर सम्झो, माना उहा शैतानी सिफ़त आहे। हिन सूरत में बि ख़ासि हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा कहिड़ी आहे त मां हिन में पाण खे जेकॾहिं सभिनी खे ख़बर आहे अलाए कोन, त हिन ॿिनि सूरतुनि कुलोज़ बिरबिल फलक ऐं कुलोज़ बिरबिन नास खे मुवज़्ज़तैन चयो वियो आहे, छो जो ॿिन्ही में अऊद आयो आहे। अऊद
ॿई गॾिजी करे छा थी विया, मअवज़तैन, माना पनाह घुरण वारियूं ॿ सूरतूं। त इन्हनि जो बैकग्राउंड कहिड़ो आहे, उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कंहिं यहूदीअ जादू कयो हुयो। उन जे नतीजे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते जी तबियत ॻोरी रहंदी हुई। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿ सूरतूं ख्वाब में ॾसी वयूं, जंहिंमें ॿ मलाइका आया ऐं उहे पाण में ॻाल्हाइनि पिया त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छा थियो आहे, अलाह आलम। इहो जॾहिं थियो त इन ते जादू कयो आहे। कंहिं जादू कयो आहे, हिन यहूदी कयो आहे। उहो मुंहिंजियूं स्लाइड्स ईंदियूं, उहो हिन जो इनशा ताला अञा अॼु असां कुझु पार्ट हिन जो कंदासीं नास जो। नेक्स्ट वीक इनशा ताला हिनखे मुकमिल कंदासीं, पोइ दुआ बि घुरंदासीं, पोइ वरी नेक्स्ट इनशा ताला पंहिंजे ॿिए मरहले ते हलंदासीं। त अॼु अॼोके ॾींहं में हिनखे काफ़ी थोरो सम्झण जी कोशिशि कंदासीं ओवरऑल, पोइ आयतुनि जी एनालिसिस ते बि वञिबो इनशा ताला। ऐं पोइ इहो उदी वारो जेको किसो आहे उहो बि इनशा ताला हुनखे थोरो तस्वीर में खणी अचिबो हिते सम्झण जे लाइ। सूरत सभिनी खे असांखे ख़बर आई आहे, हिन जे नुज़ुल जो नंबर आहे 21। क्लोज़ बिरबिल फलक जो 20 हो, हिन जो आहे 21। आयात हा माना हिन जूं आयतूं आहिनि घणियूं, 6। आयात हा छो, आयात हू न आहे लिखियलु, उहो तॾहिं इहो थींदो आहे, हा जेको ही आहे उहो अटैच्ड प्रोनाउन आहे। माना जॾहिं बि ही मोनस हूंदो आहे, हीअ सूर ताज तार मरबूत आहे न, त हीअ असांखे इस्म आहे जंहिंमें ता मरबूत आख़िर में ईंदी, त उहो ॿुधाए थो त हीअ मोनस आहे। त जॾहिं असां चवंदासीं हिन सूरत जूं आयतूं, त छो जो इहो मोनस आहे त चवंदासीं आयात हा। मुज़कर हुजा चवां आयात हू। ठीकु आहे। इहा ॿी ॻाल्हि त जेके बि इस्म तव्हां ॾिसंदो ता मरबूता सां लिखियल हुजनि, त 99% उहे मोनस हूंदा, पर 100% छो था चवनि, छो जो 100% लफ़्ज़ इहे ता मरबूता वारा मोनस न हूंदा। तव्हां ॾिसो, असां चवंदा आहियूं न ठीकु आहे साईं। तव्हां कोस्ट जेकॾहिं ॿियो को अचे थो अनको को ॻाल्हाए थो त जेको आहे न हीउ कोस्ट थी वियो। ठीकु आहे। अच्छा, हलूं था वापसि पंहिंजे हिन लेक्चर ते। त ॾिसूं छा पिया असां, कहिड़ी ॻाल्हि ॾिसी पए, आयात हा उहा मोनस आहे, ऐं जॾहिं ता मरबूता हुजे आख़िर में, त उहे मोनस लफ़्ज़ हूंदा आहिनि, सवाइ किन चंद जे। छो जो तव्हां ॾिसो त उसामा हूंदो हुयो, उसामा बिन लादेन असां ॿुधो आहे न, उसामा जे आख़िर में ता मरबूता ईंदी आहे, पर उहो मुज़कर नालो आहे। चाचो हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा हुया हमज़ा, उहो ता मरबूता सां लिखिबो आहे, पोइ उहो मर्द जो नालो आहे। ईअं तलहा बि ईअं लिखिबो आहे। त सवाइ चंद जे बाक़ी जेके बि आहिनि उहे मोनस हूंदा आहिनि। ठीकु आहे। अॻिते हलूं था पिया। आई एम सॉरी, पहिरीं त हिनजी माना ॾिसूं। पहिरीं आहे लफ़्ज़ चओ। चओ त ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अऊद माना पनाह घुरां थो माण्हुनि जे पालनहार जी, माण्हुनि जे बादशाह जी, माण्हुनि जे सचे महबूद जी। सचे असां पाण लिखियो आहे महबूद जी, पनाह खे कनि सचे महबूद आहे। महबूद घणा ई थी सघनि था पिया। महबूद छा आहे, जंहिंजी इबादत कजे। महबूद खोड़ हूंदा ॿिया, अॼु बि माण्हू आहिनि जेके सवाइ अलाह जी ॿियनि जी इबादत कनि था पिया। त असां तर्जुमे में इन करे हुन लिखियो आहे सचे महबूद जी, माना जेको पनाह घुरिजे थी पई, उहो इन जे करे सची जी जेकॾहिं हक़ीक़त में ॾिसजे न, त हिन जो वास्तो जेको ईंदो उहो हिन कुल सां ईंदो। कीअं ईंदो? कुल चओ, उहो त थियो चओ, ही सचे जी हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे। हक़ीक़त इहा आहे त क़ुर पाक खे जॾहिं तदबुर कबो न सम्झण जे लाइ, ही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो वियो आहे
त तव्हां चओ त मां पनाह घुरां थो, ठीकु आहे न, माण्हुनि जे पालण जी ॻाल्हि इहा आहे त हिते कंहिंखे थो चयो वञे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम थियो, चयो वञो त जॾहिं तव्हां कंहिंखे मञींदव त हुन खां का शइ घुरंदव न, तव्हां कंहिंखे पाण खां मथे सम्झंदव त घुरंदव न। त ही अलाह जी ॻाल्हि आहे त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे असां छॾे असां पाण ॾे ॾिसूं, फॉर एग्ज़ाम्पल, त असां जॾहिं इहा सूरत चऊं, असां पढ़ूं कुल औज़ बिरब्बिन नास, असां जेकॾहिं इहो माना यकीन रखूं था न, अलाह ई वाहिदा जंहिंखे असां इहो अर्ज़ु था कयूं, छो जो उहो ताक़तवर आहे, उहो ई ॿुधंदड़ आहे ऐं उहो ई सचो महबूद आहे। त माना इहो कुल, जेकॾहिं त असां इनकार करे छॾियूं, असां चऊं ई कोन था, पोइ छा थींदो? माना असां सभु शइ जो इनकार कयोसीं न। इन करे जंहिं कुल चयो, माना पहिरीं ॻाल्हि त मञे पाण खे घटि अलाह खे सुपीरियर कई। त हाणे चओ त माण्हुनि जे पालनहार जी पनाह घुरां थो, माण्हुनि जे बादशाह जी, माण्हुनि जे सचे महबूद जी, इलाही नास, पुठिते हटी वेंदड़ जे वसवसनि जी बुछड़ाई खां। हाणे पुठी हटी वेंदड़ खे नालो ॾिनो आहे तफ़सीर वारनि शैतान। माना शैतान जे वसवसनि जी बुछड़ाई खां, जेके उहे ख़राबी थियनि थियूं वसवसनि जे करे, जेको शैतान विझे थो पियो दिलनि में या सीननि में, उन खां ठीकु। उन खां पोइ जेको माण्हुनि जे सीने में हिनखे कयूं वसवसा विझे थो, या उहो जेको शैतान माण्हुनि जे सीननि में वसवसो विझे थो, उहो केरु आहे? शैतान। जो हुजे जिन्ननि मां या माण्हुनि जी जिन्स मां, जिन्ननि मां बि थी सघे थो, इंसान मां थी सघे थो। आयतुनि खे अॻिते हली सम्झूं था पिया, पर पहिरीं ॻाल्हि इहा त जिन्ननि मां कहिड़ा हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते जेके जादू वग़ैरह कंदा आहिनि न, उन्हनि खे माना जिन्ननि सां वास्तो हूंदो आहे, उहे तने विसवसा विझंदा आहिनि, जादू इन जे करे ख़राबु चयो वेंदो आहे, छो जो उहो विसवसा पैदा कंदा आहिनि ऐं उहो माना उन खां बुछड़ाई पैदा कंदा आहिनि। इन करे जादू खे हराम चयो वियो आहे। माण्हुनि मां, माण्हुनि जा वसवसा विझण इंसाननि खे त आम आहे, सुसपुस करणु, ॻाल्हियूं करणु, हे करणु, उहो करणु, हुनजे लाइ हुनजे लाइ ॻाल्हियूं, इहे। पर इहे सॼो केरु थो कराए? शैतान। हिनखे थोरो अॻिते हली सम्झूं अञा। हाणे ॾिसो, हिन सूरत खे ॿिनि हिसनि में सम्झिबो इनशा अल्लाह ताला। पहिरियों कहिड़ो आहे? पहिरियों आहे पनाह घुरां थो। पनाह कंहिंजी थी घुरिजे? टे ॻाल्हियूं हुन में अचनि थी पयूं, टे। कहिड़ियूं? माण्हुनि जो पालनहार हिकु, उन खां थी पनाह घुरी वञे। ॿियो माण्हुनि जो बादशाह, उन खां पनाह घुरी थी वञे। टियों माण्हुनि जो सचो महबूद। इहे टे सिफ़तूं आहिनि जिन खां पनाह घुरी थी वञे। इहे कंहिंजूं? अलाह जूं। माण्हुनि जो पालनहार रब, माण्हुनि जो बादशाह मलिक, मलिक नास, माण्हुनि जो सचो महबूद इलाही नास, उहो केरु आहे? अलाह ई आहे। इन्हनि टिनी जी सिफ़त कंहिं वटि आहे? अलाह पाक वटि आहे। अलाह पाक माना अलाह पाक खां पनाह घुरूं था, या उनखे पनाह में अचूं था, या उनखे चऊं था पनाह ॾे, कहिड़ी शइ खां? उहो हिन शैतान जे वसवसनि जे बुछड़ाई खां। उहे माना हिकिड़ी शइ आहे जेको पनाह घुरूं, माना पनाह घुरूं था, ही माना इहे लफ़्ज़नि में विचड़ थिए थी पई, छो जो असांजो सिंधी जो लफ़्ज़ ईअं आहिनि न। ॻाल्हि इहा आहे, हिनखे सम्झणु ईअं खपे त घुरिजे थी पनाह कंहिंजी? अलाह जी। कहिड़ी शइ खां बचण जी? शैतान जे वसवसनि जे बुछड़ाई खां बचण जी पनाह। ईअं सम्झणु खपे। जीअं औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, त पनाह घुरां थो अलाह जी। अलाह जी चइबो, अलाह खां न, पनाह घुरां थो अलाह जी। कंहिंखां? शैतान खां। इहो थोरो असांखे करेक्ट करणु खपे पाण खे। असां सिंधी में चवंदा हुआसीं अलाह खां पनाह घुर, अलाह खां मां पनाह थो घुरां।
बिल्कुलु असां इहो चवंदा आहियूं, पर उनजो मतिलबु इहो हूंदो आहे मां अलाह जी पनाह थो घुरां। इनखे थोरो ॾाढो सम्झण जी ज़रूरत आहे, असां लफ़्ज़नि में थोरो विचड़ी वेंदा आहियूं। अलाह जी पनाह घुरां थो हिन बुराईअ खां, हिन बुराई करण खां, ईअं चइजे। ठीकु थियो। थोरो आयतुनि जो तजियो कयूं, हिन लाइ असां कंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, असांखे लफ़्ज़नि खे सम्झणु खपे क़ुर पाक जे लफ़्ज़नि खे। कहिड़ा लफ़्ज़नि? पहिरीं आयत आहे कुल अऊज़ु बि रब्बिन नास। कुल 6 आयतूं आहिनि न। उन खां पोइ हीअ अंदरि ॾिसो, ही फ़िअला ॻाढ़ो फ़िअला ही हिन में जेको अलिफ आहे, इन जेको पंहिंजो मतिलबु आहे असां गुज़िरियल में ज़िक्र करे चुका आहियूं, अॼु बि कंदासीं। वरी ही इस्मन इस्मन, ही हर्फा, ही हर्फा, ही हर्फा, ही हर्फा, ही फ़िअला। ही कहिड़ो फ़िअल आहे? अम्र, हुकुम, कुल माना चओ। ही कहिड़ो फ़इल आहे? मुदारे। मुदारे में छा हूंदा आहिनि? प्रेज़ेंट ऐं फ्यूचर, अॼु ऐं फ्यूचर जेको मुस्तक़बिल, हाल ऐं मुस्तक़बिल। ही बि मुदारे आहे। मुदारे सां कीअं सम्झोसीं? ओ हिन नीरे रंग मां। ही छा आहे? अलिफ मुदारे जो निशानी आहे, हर्फ़ मुदारे आहे इहो। ही या फ़ेल सां गॾु ही जेको हूंदो आहे, इहा हिनखे ॿुधाईंदो आहे त ही मुदारे आहे। अलिफ ऐं या घणा अखर आहिनि असां वटि? 4 अखर आहिनि, जेके असां ॾिसंदासीं। उन खां पोइ चऊं था त अन्नास, जंहिं सूरत ते नालो आहे अन्नास जो। हाणे ॾिसो, घणा दफ़ा घणियूं आयतूं घणियूं आहिनि? 6। 6 में नास घणा भेरा आयो आहे? हिन में नास 1 में, 2 में, 3 में, हिन में न आयो आहे। 4, 5, 5 आयतुनि में अन्नास जो ज़िक्र आहे। अन्नास छा आहे? इस्म, इंसान ज़ात। अॻिते हलूं बे रब, हीअ आयो, इहो छा आहे? असां अॻिते ॾिसी आया आहियूं। हिकिड़ो हर्फ़ जरिन आहे ऐं ॿियो इस्म आहे, इस्म मजरूर। छो जो हुनजे छा आहे? हेठि कसरा अची वई आहे। इस्म माना हर्फ़ जर जो कमु ई इहो आहे त ॿिए खे ज़ेर कंदो आहे। माना हिकु चओ आहे न, हिन माण्हू जो कमु आहे ॿिए खे ज़ेर कंदो आहे, हेठि करे छॾींदो आहे ॿिए खे। ज़ेर हेठां थींदी आहे। त हे जॾहिं हिन हर्फ़ ईंदो हिते, जॾहिं इस्म खां अॻु में हर्फ़ आयो, इस्म ज़ेर थी वेंदो, हुनखे कसरा अची वेंदी। उहो छा थी वेंदो? मजरूर थी वेंदो। ईअं मजबूर आहे, छो जो वीचारो मजबूर आहे न। उहो इस्म हर्फ़ ईंदो त इस्म मजबूर थी वेंदो, मजरूर थी वेंदो। ठीकु थियो। त इनखे चइबो छा? ॿिन्ही खे गॾाए करे ही सो हिन में जारिन व मजरूर। इहे अॻिते हलो, हे बि आहिनि। मिन हर्फ़ जरिन आहे, शरिन मजरूर थी वियो। फी सुदूर, इहे जारिन व मजरूर। ठीकु थियो। उन खां पोइ जॾहिं अन्नास जी असां ॻाल्हि कईसीं, केतिरा भेरा इहो आयो आहे, इनखे थोरो सम्झूं न। अन्नास किथां निकितो आहे? निस्यान मां। निस्यान माना भुल चुक वेसारो। इहो इंसान जी फितरत में बिल्ट इन आहे। भुली वेंदो, ग़लती कंदो, विसारे छॾींदो। पोइ करिणो छा आहे? इनखे कीअं सम्झणो आहे? अञा हाणे क़ुर पाक में आयल पहिरियों लफ़्ज़ कहिड़ो आहे? अलहम्द, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलहम्द जी माना छा आहे? सभई शुक्र ऐं तारीफ़ूं। उहे कंहिंजे लाइ आहिनि? असांखे अलाह छा ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह आहे। ठीकु आहे, अलाह जे लाइ आहिनि। उहो केरु आहे? रब्बिल आलमीन, रहमान रहीम आहे, मालिक आहे। इहो थियो न। पर अलहम्द जेको लफ़्ज़ आहे शुरू वारो, उन में छा आहे? माना सभु तारीफ़ूं ऐं शुक्र कंहिंजे लाइ? अलाह लाइ आहिनि न। हाणे क़ुर पाक में आयल आख़िरी लफ़्ज़ कहिड़ो आहे? अन्नास। हिननि जो रब्त पाण में अलाह आलम तफ़सीरनि में कुझु नमूननि सां ईअं अचे थो पियो, पर हुनखे थोरो असां वाज़े करे कयो आहे। अलाह से माफ़ी ॾे जेकॾहिं ग़लती थिए त, छो जो क़ुर पाक जी ॻाल्हि आहे, इंसानु ख़ताकार आहे। ऐं पाण असां त पहिरें दर्जे जा बि शागिर्द न आहियूं, पहिरें खां बि घटि अञा किंडर गार्डन। इन करे अलाह खां
माफ़ी था घुरियो अॻुवाट जेकॾहिं का ग़लती थिए। मक़सदु आहे सिर्फ़ु सम्झण जो क़ुर पाक में तदबुर करण जो, छो जो इहो हुकुम आहे। त अलहम्द पहिरियों लफ़्ज़ आहे, आख़िरी लफ़्ज़ थियो अन्नास, माण्हू जो। हाणे हिननि में रब्त छा आहे? इन विच में सॼो क़ुर पाक छा आहे? सिखणो आहे, सम्झणो आहे, अलाह जा ज़िक्र करणो आहे, अलाह जी हिदायत वठणी आहे, अलाह जे हुकुम ते अमल करणो आहे, अलाह जा रसूल आया आहिनि ईमान आणणो आहे, सभु शयूं अचनि थियूं पियूं न। अलाए केतिरा 8,000 78,000 लफ़्ज़ आहिनि, 600 पेजिस आहिनि क़ुर पाक जा, है न। 9,000 लाइनियूं आहिनि, सभिनी खे हिफ़्ज़ आहे क़ुर पाक एतिरो। कोई तारीख़ में कॾहिं मिले कोन थो पियो को मिसाल त 6 महीननि जे ॿारनि खां वठी या साल जे ॿार खां वठी 80 साल जे माण्हुनि ताईं सभिनी खे क़ुर लफ़्ज़ एतिरा हिकु हिकु माना साॻी नमूने यादि हुजनि। इहो कंहिं बि किताब त पढ़े रहियो, कंहिं किताब जा 2 पना बि कंहिंखे यादि कोन हूंदा, अहिड़ी तरह जीअं क़ुर पाक पाण खे यादि आहे। उहो त आहे, पर उन विच में अलाह पाक हिकिड़ी आयत बि चई आहे। हीअ कहिड़ी आयत आहे? हीअ में आदियात 100 नंबर सूरत जी 6 नंबर आयत आहे, इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद, बेशक माण्हू पंहिंजे पालनहार जो वॾो बेशुक्र आहे। यानी ही पूरे क़ुर में इहो ॾिसजे त अलाह पाक जेके जेके हिदायतूं ॾिनियूं आहिनि, जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि, असां खां विसरियो थी वञनि। ऐं पोइ असां छा था कयूं? अलाह जो शुक्र करण जे बजाए असां उहो शुक्र विसारे था वियूं। इंसान जो कमु कहिड़ो आहे? इहो शुक्र विसारे थो विहे, शिकायतूं शुरू थो करे, नाशुक्री थो करे। ऐं शुक्र में छा थो अचे? अलाए घणियूं ॻाल्हियूं अची थी वञनि शुक्र में। रब जी इबादत करणु पंहिंजी, उहो बि शुक्र जो हिसो आहे न। असांखे ख़ल्क़ी शुक्र करणो आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिया रसूल बि आया ऐं असांजो आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि आयो। त उनजे उन ते ईमान आणणु, उनजे हिदायतुनि ते अमल करणु, क़ुर जे लफ़्ज़नि ते अमल करणु असां खां विसरियो थो वञे। ऐं असां खां अलाह पाक जो इहो शुक्र विसरियो थो वञे त क़ुर आयो आहे, त क़ुर खे पढ़ूं था पर सिखूं बि सही। इंसान विसारे थो छॾे ऐं विसारण खां पोइ गुमराही में पइजी थो वञे। पोइ चाहे तव्हां ॾिसो त जेकॾहिं ॿी हिकिड़ी सूरत अञा ॾिसूं पिया क़ुर पाक जी, अॻिते जॾहिं हलूं था पिया, अलाह पाक जी तारीफ़ अची वई, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम मालिक यौमिद्दीन। उन खां पोइ छा आहे? इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। इंसान इहो विसारे थो छॾे। इहो जॾहिं इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन जॾहिं विसारींदो त माना गुमराही थी वई न। पर उहो विसारींदो छो, कीअं? ओ इहो शैतान, उन जा विसविसा, इहा शइ असांखे गुमराही में वठी वेंदी आहे। त पोइ असां इहा क न अबुद व इहा क नस्तईन विसारे वेंदा आहियूं। जेकॾहिं असां यादि बि कंदा आहियूं पंहिंजे कंहिं मुसीबत कंहिं परेशानी जे वक़्तु, त पोइ असांखे अलाह पाक जी सही इबादत बि कंदा आहियूं ऐं पोइ सही नमूने सां खां मदद बि घुरंदा आहियूं। न त असां ॿिया रस्ता वठंदा आहियूं। हीअ सूरत असांखे यादि थी ॾियाराए त विसारो इंसान आहे, पर कोशिशि छा करे? बार बार ए दिन सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालिन। बार बार रस्ते ते मोटी अचूं, जेका शइ असांखां विसरे थी। कीअं? अलम शरीफ़ में अलाह पाक बार बार असांखे चए थो पियो त पढ़ो, त जीअं वापसि सिधे रस्ते ते अचो। छो जो शैतान, हाणे उहो मूंखे यादि कोन थो अचे, हदीस मुबारक जो आहे हिकिड़ी, हुन जो मफ़हूम इहो आहे त शैतान अलाह खे चयो त मां सिधे रस्ते ते ई वञी बीहंदुमि, हुनखे रुकावटूं कंदुमि। भई जॾहिं हिकिड़ो दुश्मन सिधे रस्ते ते साम्हूं असां लाइ बीठो आहे, उहो रुकावट करण जी कोशिशि कंदो न, त पोइ असांखे मदद कंहिंजी खपंदी? अलाह पाक जी। ए सिरातल मुस्तकीम बार 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 बार, त जीअं हुन बेईमान जेको असांजे रुकावट लाइ वेठो आहे,
उन खां असां बचूं। असां वारो चवंदा त उहो ॾाढो सुठो हुनजो आहे पंजाबी जो, हीउ जेको असां बुले शाह जो, त रोज़ रोज़ नाल रलदा शैतान नाल, कभी अपने आप नाल लड़िया नहीं। असां जेको रो करे शैतान तॾी छॾींदासीं, पंहिंजे नफ़्स बि त खे बचाइजे न, पंहिंजे नफ़्स ॾे त कुझु ध्यानु ॾियूं न। की न हर ॻाल्हि जेका असां शैतान सबबु ज़रूरु हुनजो थी सघे थो पियो, पर ॻाल्हि इहा आहे त असांजो नफ़्स हुनखे क़बूल थो करे न। अहिड़ो नफ़्स थियणु खपे जेको हुनखे क़बूल न करे, जेतिरो हमिलो थियसि कोशिशि करे पाण खे बचाईंदो अचे। त इंसानु विसारे थो छॾे, पोइ हिनखे छा करणु खपे? इहदिन सिरातल मुस्तक़ीम, त जीअं अलाह खे यादि कंदो, मदद घुरंदो, त अलाह जी मदद अची वेंदी, सिधे रस्ते ते अची वेंदो। उहा आहे कामयाबी। इहो आहे रब्त कुदरत जी। पहिरीं ॾिसो सूरत शुरू थिए थी, वापसि ख़तमु किथे थी थिए? अलाह पाक जी तारीफ़ खां शुरू थी, त इंसान खे चओ त तूं विसारो आहे, मोट अलाह ॾे। इहो साइकिल ठहे क़ुर पाक जो सॼो। हाणे सूरत नास जॾहिं शुरू थिए थी पई, त कीअं थी थिए? पनाह घुरां थो, असां ज़िक्र कयोसीं न, त ॿिनि पार्ट्स में आहे। पहिरियों पार्ट कहिड़ो आहे? पनाह थो घुरां, मां पनाह थो घुरां आऊद। कंहिंजी सूर नास असांखे ॿुधाए थी पई त रब नास मलिक नास इलाही नास, सॉरी हिते हिनखे चेंज करिणो हो, हिन में इहो आहे त ही ॿई सूरतूं गॾु आहिनि, सूरतुल फलक ऐं सूरतुल नास। छो जो ही आयो आहे सूरत फलक में रबिल फलक। हाणे इहे ॿिन्ही गॾिजी जेके सूरतूं अचनि थियूं न, इहे असांखे शैतान जे विसवसनि खां बचाइण लाइ भलियूं आहिनि तमामु, या कंहिं बि ॿिए शिर खां। इहे ॿ शयूं आहिनि, जॾहिं असांजो इंसानु आहे न विसारे थो छॾे न, इहे ॿ शयूं हुनखे वापसि वठी थी वञनि। कीअं? रबिल फलक, रबिन नास, मलिकिन नास, इलाहिन नास। इहे पनाह था घुरूं इन्हनि जी। ठीकु थियो? कंहिंखां हिते सही लिखियो आहे न, हीअ सूरत आहिनि, माना ॿ सूरतूं आहिनि, अल फलक अन्नास। ठीकु आहे। मिन कंहिंखां, शर कहिड़ो? मा ख़लक, सूर फलक में आयो, हासिकिन इज़ा वक़ब, नफ़ासात फिल उक़द, हासिदिन इज़ा हसद। हिन में छा आयो आहे? शरिल वसवासिल खन्नास। इहो आहे सूर अल फलक में घणनि शेरनि जो ज़िक्र आहे? 4। हिन में घणनि शेरनि जो ज़िक्र आहे? 1 जो, वसवासिल खन्नास। इहे थियो हिते। हाणे थोरो सम्झाणी थी हलूं, पंहिंजो टाइम मुकमिल थी वियो आहे मुंहिंजे ख़्याल में। हिते असां हिनखे ख़तमु था कयूं इंशा अल्लाह ताला, ऐं दुआ था कयूं अलाह पाक असांखे हिदायत नसीब फरमाए ऐं पंहिंजे नफ़्स ते क़ाबू नसीब फरमाए। यानी असां शैतान ॾे यकीन ॾोंदा आहियूं, पर असांजा पंहिंजा अमल, पंहिंजूं सोचूं शैतान जे हुकुमनि जे ताबे छो थियनि? कोशिशि कजे उन जे हुकुमनि जे ताबे थियण जे बजाए असां उन खे वधि खां वधि रुकावट पेश कयूं। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी स्लाइड हिते खणी था अचूं, पोइ इन ख़तमु था कयूं, हिनखे सॼो पोइ पढ़ंदासीं। हीउ न, हीउ बि न ईंदो, हीउ बि न, हीउ हिन में सभु हे पोइ ॾिसंदासीं इंशाल्लाह। हीउ इम्पॉर्टेंट आहे। हिन जो कंसेप्ट ॾिसो न, हिन सूरत जी ॻाल्हि था कयूं, सूरत नास 114। हिन में जेका आयत लिखियल आहे, फी सुदूरिन नास मिन शरिल वसवासिल खन्नास, फी सुदूरिन नास, जेको दिलनि माना सीननि में विसवसा विझे थो। इहो सभु माना सिखियासीं। जेका सुदूर माना सदर चइबो आहे उनखे, सीने खे, ऐं सुदूर माना सीना, जेको सीननि में इंसाननि जे विझे थो विसवसा। हक़ीक़त में इहो आयतुनि सां गॾु इन एक्सप्लेनेशन थिया, पर छो मां इहो सम्झाइण पियो चाहियो त हीउ त इम्पॉर्टेंट ईअं आहे त ही सदर जेकॾहिं असां हुनखे कंसीडर कयूं, ही किलो आहे हिकिड़ो, ऐं हुनजो ॿाहिरि हेॾो वसारो मैदान आहे, इहो पूरो ईअं चइजे इहो ॼण सीनो हुजे। उनखां पोइ जेको अंदरि हुनजे विच में आहे, जेका असल शइ आहे, जेको घरु आहे, जेको किलो आहे, उहो छा आहे? उहो कल्ब आहे, छो जो सीने में कल्ब हूंदो आहे न। हाणे मिन शरिल वसवासिल खन्नास,
खन्नास जेके शैतान चयो आहे न, त तफ़सीर में हिकिड़ी ॻाल्हि आई आहे त अलाह पाक जे सुदूर लफ़्ज़ आणण जो हिकिड़ो तमामु अजीब फ़लसफ़ो लिखियो आहे हुननि। मां उहा ई ॻाल्हि थो कयां, अलाह साईं रहम कंदो क़बूल करे, ग़लती खां बचाए। त खन्नास माना शैतान जो तसरुफ़ इंसान जे सीननि ते आहे, क़ल्ब ते डायरेक्ट न आहे। छो न आहे, कीअं न आहे, सम्झण जी कोशिशि था कयूं, वल्लाह आलम, थी सघे थो ॿी का तफ़सीर हुजे। उहे हिन जे करे जो क़ल्ब ते हिकिड़ो चौकीदार, गार्ड, सिक्योरिटी गार्ड अलाह पाक असांखे ॾिनो आहे, त असां विहारे सघूं था त इहो खन्नास हमिलो न करे। उहो अलाह पाक हर इंसान खे ॾेई छॾियो आहे, पर डिपेंड करे थो त उहो केरु गार्ड विहारे थो या नथो विहारे। उहो कहिड़ो गार्ड आहे, उहो आहे ज़िक्रुल्लाह आहे। अलाह जो ज़िक्र हूंदो त इहो खन्नास परे बीठो आहे, उहो क़ल्ब में दाख़िल थी न सघंदो। जॾहिं गार्ड खे निंड आई, गार्ड मोकल ते हलियो वियो, गार्ड सुम्ही पियो, दिलि नथी चएसि कमु करण ते, ज़िक्रुल्लाह लही ख़तमु थी वियो, पोइ हिन जे खन्नास जी अचु वञु शुरू थी वेंदी। माना पोइ हे खन्नास थींदो दाख़िल। दाख़िल थींदे जो मतिलबु इहो आहे त पोइ वरी ज़िक्रुल्लाह शुरू थींदो त हे ॿाहिरि भॼी ईंदो, गार्ड अची वियो, हिलिकी वेंदो, ॿाहिरि अची वेंदो। माना हिते जेको आहे न, जो इहे जाइ आहे, वरी ज़िक्रुल्लाह ख़तमु थींदो त वरी वॾे। इन करे इहा प्रोटेक्शन आहे त अलाह साईं असांखे ज़िक्रुल्लाह में रहण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हिकिड़ो ॿियो पंहिंजा जेको असांजो साईं शाह साहिबु रहनि, उहो चवंदो त अलाए कंहिंजो इहो कॉल आहे त जो दम गाफ़िल सो दम काफ़िर, हर दम अल्लाह जो ज़िक्र हुजे।